Assalamu alaikum. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु जो असांजो मौज़ू आहे क़ुरान मजीद बाबति मुकमल मालूमात जेके मुख़्तलिफ़ एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां पाण जेको आहे दोहराईंदासीं। ठीकु आहे। पहिरों आहे इहो बि सुवाल पेपरनि में ईंदो आहे त क़ुरान मजीद जी माना छा आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त क़ुरान मजीद जी माना आहे पढ़णु। क़ुरान जी माना लफ़्ज़ क़ुरान जी माना पढ़णु। माना इन जी पढ़णु आहे, मफ़हूम इन जो इहो थिए थो उहो किताबु जेको बार बार पढ़ियो वञे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे इहो सुवालु ईंदो आहे त क़ुरान मजीद में टोटल सूरतूं केतिरियूं आहिनि। सो इन जो जवाबु आहे क़ुरान मजीद में टोटल 114 सूरतूं आहिनि। अच्छा, ॿियो सुवालु इहो बि ईंदो आहे त क़ुरान मजीद में जेका मकी सूरतूं घणियूं आहिनि या मदनी सूरतूं घणियूं आहिनि। सो क़ुरान मजीद में जेके मकी सूरतूं आहिनि पहिरियां पाण उनखे पढ़ूं। क़ुरान मजीद में 86 मकी सूरतूं आहिनि। मकी सूरतूं आहिनि ऐं 28 मदनी सूरतूं आहिनि। अच्छा, उनखां पोइ ॿियो सुवालु इहो ईंदो आहे त क़ुरान मजीद में रुकू घणा आहिनि। ठीकु आहे। सो इन जो जवाबु आहे क़ुरान मजीद में 558 रुकू आहिनि। रुकू आहिनि। अच्छा, उनखां पोइ ॿियो सुवालु इहो ईंदो आहे त क़ुरान मजीद जी वॾे में वॾी सूरत कहिड़ी आहे। सो क़ुरान मजीद जी वॾे में वॾी सूरत सूरे बकरा आहे। ईअं था लिखूं, वॾी सूरत बकरा आहे। ठीकु आहे। उनखां पोइ इहो सुवालु ईंदो आहे त क़ुरान मजीद जी नंढी में नंढी सूरत कहिड़ी आहे। हिन ताईं गॾिजी कयूं था। ऐं नंढी सूरत सूरे कौसर आहे। अच्छा, उनखां पोइ ॿियो इहो सुवालु ईंदो आहे त क़ुरान मजीद में घणा सजदा आहिनि। क़ुरान मजीद में 14 सजदा आहिनि। अच्छा, ॿियो इहो सुवालु ईंदो आहे त जेको आहे क़ुरान मजीद में निमाज़ लाइ केतिरा दफ़ा ताक़ीद कयो वियो आहे, निमाज़ पढ़ण जो केतिरा दफ़ा हुकुम ॾिनो वियो आहे। उन जो जवाबु आहे क़ुरान मजीद में 700 दफ़ा नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ठीकु आहे। क़ुरान मजीद में निमाज़ पढ़ण जो 700 दफ़ा हुकुम कयो वियो आहे त निमाज़ पढ़ो जेको आहे ताक़ीद कयो वियो आहे। अच्छा, उनखां पोइ आहे कहिड़ी सूरत आहे जेकी 2 दफ़ा बिस्मिल्लाह सां शुरू थिए थी। क़ुरान मजीद में कहिड़ी सूरत आहे। क़ुरान मजीद में सूरे
अल नमल में 2 दफ़ा बिस्मिल्लाह आयल आहे। ठीकु आहे। अच्छा, ॿियो सुवालु आहे त कहिड़ी सूरत बग़ैर बिस्मिल्लाह जे आहे? सो क़ुर मजीद में बग़ैर बिस्मिल्लाह जे सूरे तूबा जेका बग़ैर बिस्मिल्लाह जे पढ़ी वेंदी आहे। बग़ैर बिस्मिल्लाह सूरत तूबा बग़ैर बिस्मिल्लाह पढ़ी वेंदी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे इहो सुवालु ईंदो आहे त क़ुर मजीद में जेको आहे केतिरनि नबियनि जो ज़िक्र आयल आहे या केतिरनि नबियनि जे नाले सां केतिरनि नबियनि जे नाले सां सूरतां आहिनि। इहो बि सुवालु जेको आहे अक्सर केतिरनि ई जेको आहे मां पास पेपर्स अक्सर पढ़ंदो रहंदो आहियां, जेकी माना मुख़्तलिफ़ टेस्टां थी गुज़रियूं आहिनि। उन में इहो सुवालु मूंखे काफ़ी जाइ ते मिलियो आहे त क़ुर मजीद में नबियनि जे नाले सां घणियूं सूरतूं शुरू थियनि थियूं। सो क़ुर मजीद में नबियनि जे नाले सां जेको आहे 6 सूरतूं शुरू थियनि थियूं। जेके नबी साईं नबियनि जे मुख़्तलिफ़ पैगम्बरनि जे नाले सां जेको सूरतूं स्टार्ट थियनि थियूं, उहो क़ुर मजीद में 6 नबियनि जे नालनि सां सूरतूं स्टार्ट थियनि थियूं। शुरू आहिनि लिखांसि थो। ठीकु आहे। पहिरियों आहे सूरे यूसुफ जे नाले सां शुरू थिए थी। ॿी आहे सूरे यूनिस। ईज़ी आहिनि यादि करण में, तव्हांखे मां जेको फिंगर टिप ते यादि कराईंदुमि इनशाला। ईज़ी तरीक़े आसान तरीक़े सां तव्हांखे यादि थींदी। सूरे यूनिस, उनखां पोइ आहे सूरे नूह, सूरे हूद, सूरे मोहम्मद, उनखां पोइ आहे ऐं सूरे इब्राहिम, घणियूं सूरतानी? 6 सूरतानी। कहिड़ियूं? सूरे यूसुफ, सूरे यूनिस, सूरे नूह, सूरे हूद, मोहम्मद, इब्राहिम। 6 जेके नबियनि जे नाले सां जेके नी सूरतां स्टार्ट थियनि थियूं। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ सुवालु आहे क़ुर मजीद में ग़ज़वातनि जो घणो ज़िक्र आहे? सो ग़ज़वात जो ज़िक्र जेको आहे ग़ज़वात टोटल जेको आहे 12 ग़ज़वातनि जो ज़िक्र आहे क़ुर मजीद में। टोटल घणियूं नी? टोटल 27। किथे किथे इहो ई पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे। टोटल 27 आहिनि, पर क़ुर मजीद में 12 जो ज़िक्र आयल आहे जंगियुनि जो। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु आहे त क़ुर मजीद में मंज़िलूं केतिरियूं नी? क़ुर मजीद में 7 मंज़िलूं आहिनि। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ वरी इहो सुवालु ईंदो आहे त क़ुर मजीद में निमाज़ सां गॾु ज़कात अदा करण जो केतिरा दफ़ा ताक़ीद कयो वियो आहे? सो निमाज़ सां गॾु क़ुर मजीद में
कुरान मजीद में नमाज़ सां गॾु ॿटीह दफ़ा ज़कात अदा करण जे लाइ हुकुम कयो वियो आहे। ठीकु आहे, हुकुम कयो वियो आहे। अच्छा, इहो थी वियो। अच्छा, उनखां पोइ आहे त क़ुरान मजीद जेका टोटल जेका क़ुरान मजीद जो नुज़ुल घणनि सालनि में थियो, सो क़ुरान मजीद जेको मुकमल तौर ते नाज़िल थियो उहो थियो क़ुरान मजीद मुकमल 23 सालनि में नाज़िल थियो। ठीकु आहे, हूअं त आम तौर ते हिकिड़े मुख़्तलिफ़ बुकनि में लिखनि था, जेको असां पढ़ंदा आहियूं त जेको आहे 22 साल 6 महीना, कंहिंमें ईअं लिखियलु हूंदो आहे, कंहिंमें 23 साल, पर ऑप्शन टोटल इहे घणनि में पेपरनि में जेको आहे 23 साल ईंदो आहे। ठीकु आहे, इहो बि तव्हांजे नॉलेज में हुजे त जेको आहे 22 साल 6 महीना टोटल 23 साल थियनि था, 23 सालनि में नाज़िल थियो। अच्छा, उनखां पोइ इहो आहे त जेको आहे जन्नत जे दारोगे जो नालो छा आहे। इहो बि मुख़्तलिफ़ एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां सुवालु पुछियो वेंदो आहे त जन्नत जे दारोगे जो नालो छा आहे। जन्नत जे दारोगे जो नालो रिज़वान आहे। अच्छा, जन्नत जे दारोगे जो नालो थी वियो, त हाणे दोज़ख जे दारोगे जो नालो छा आहे। दोज़ख जे दारोगे जो नालो मालिक आहे। इहे मेन सवाल तव्हांखे यादि रखणु घुरिजनि त दोज़ख जे दारोगे जो नालो मालिक आहे। इहे अक्सर जेको आहे पेपरनि में ईंदा आहिनि। अच्छा, जुमे जे ॾींहं खे छा चयो वेंदो आहे। जुमे जे ॾींहं खे जुमे जे ॾींहं खे सैयदुल अयाम चयो वेंदो आहे। इन जो मतिलबु ॾींहंनि जो सरदार, बक़ाया जेके बि ॾींहं नी इन्हनि जो सरदार चयो वेंदो आहे। इन जे करे जुमे नमाज़ फ़र्ज़ बि आहे पाण ते। अच्छा, उनखां पोइ आहे इस्लाम जो पुराणो नालो छा आहे। इस्लाम जो पुराणो नालो दीन हनीफ़ आहे। ठीकु आहे, इस्लाम जो पुराणो नालो छा आहे, दीन हनीफ़। अच्छा, उनखां पोइ आहे पुछियो वेंदो आहे सवाल इहो त ईद नमाज़ छा आहे, फ़र्ज़ आहे, वाजिबु आहे, वितर आहे, सुनत आहे, छा आहे। सो इन जो जवाबु आहे ईद नमाज़ ईद जी नमाज़ पढ़णु वाजिबु आहे। जंहिंखे ख़बर न हूंदी आहे उहे जेके नी चवंदा आहिनि सुनत टिक करे ईंदा आहिनि या फ़र्ज़ु टिक करे ईंदा आहिनि, पर असल में इहा वाजिबु आहे। अच्छा, उनखां पोइ ॿियो इहो सुवालु आहे त रमज़ान इस्लामी काओ महीनो आहे। असां जेके टेस्ट ॾिनीसीं उन में बि इहो सुवालु आयो हिकिड़ी NTS जी। रमज़ान इस्लामी 9 महीनो आहे। वैसे इहे 12 ई महीना तव्हांखे यादि रखणु घुरिजनि, पर अक्सर इहो न जेको आहे रमज़ान शरीफ़ जे बारे में ईंदो आहे त रमज़ान काओ महीनो आहे। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु आहे त जमायत जी नमाज़ पढ़ण लाइ केतिरनि माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे। माण्हुनि खे फसाए वठांसि। जमायत जी नमाज़ या बाजमायत नमाज़
बाजमात नमाज अदा करण लाइ सिर्फ़ु 2 माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे। वधीक जेके हुजनि पर घटि में घटि 2 माण्हू हुजनि। ठीकु आहे, 2 माण्हू हुजनि त पोइ इनखे चई सघिबो त हे बाजमात नमाज पढ़ी वई। आहे हूंदी आहे। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ आहे इहो सुवालु मेन सुवालु आहे मस्जिदुल हराम खे मस्जिदुल हराम खे घणा दरवाज़ा आहिनि? सो इन जो जवाबु आहे मस्जिदुल हराम खे 25 दरवाज़ा आहिनि। अच्छा, उनखां पोइ ॿियो सुवालु आहे निमाज़ कसूफ़। हे ख़ासि सुवालु आहे, तव्हांखे इहो यादि रखणु घुरिजे। निमाज़ कसूफ़ जे बारे में अक्सर इहो सुवालु ईंदो रहंदो आहे, निमाज़ कसूफ़ छो अदा कई वेंदी आहे? छोकी निमाज़ कसूफ़ आहे इहा सिज किरण महिल अदा कई वेंदी आहे। जंहिंमहिल सिज किरण जो टाइम थींदो आहे उन महिल सिज किरण वक़्तु अदा कई वेंदी आहे। ठीकु आहे। वेंदी आहे। अच्छा, उनखां पोइ आहे निमाज़ खसूफ़ खे सां शुरू थींदो आहे। निमाज़ खसूफ़ चंड किरण महिल जंहिंमहिल चंड किरण थींदी आहे उन महिल निमाज़ खसूफ़ अदा कई वेंदी आहे। अदा कबी आहे, ईअं लिखांसि थो शॉर्टकट। अच्छा, उनखां पोइ वही लफ़्ज़ जी माना छा आहे? इहो बि अक्सर सुवालु पुछियो वेंदो आहे। वही लफ़्ज़ जी माना मख़फ़ी पैगाम आहे। जेको नबियनि ॾे वही खणी ईंदो आहे जिब्राइल, उहो कंहिं ॿियनि माण्हुनि खे आम माण्हुनि खे त ख़बर न हूंदी आहे न। हिकु अलाह ताला खे ख़बर हूंदी आहे, ॿियो जेको पैगाम खणी ईंदो आहे जिब्राइल, ॿियो जेको आहे नबी पाक ॾे मिसाल जी खणी ईंदो, सिर्फ़ु उन्हनि खे ख़बर हूंदी आहे। त वही जी माना आहे मख़फ़ी पैगाम। अच्छा, ॿियो मेन सुवालु आहे त बरसाति लाइ कहिड़ी जेको आहे निमाज़ पढ़ी वेंदी आहे? बरसाति लाइ इनखे चइबो आहे निमाज़ इस्तस्का। निमाज़ इस्तस्का, निमाज़ इस्तस्का छा लाइ पढ़ी वेंदी आहे? बरसाति लाइ। ठीकु आहे। एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां इहो बि सुवालु पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे। अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलंदासीं सुभाणे नए टॉपिक सां। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।